मखसूस सीटूं पीटीआई खे मिलण खां पोइ हुकुमरान इतिहाद ॿ भाङे 3 जी अक्सरियत खां महरूम थी वियो आहे ऐं पीटीआई क़ौमी असेंबली में सभ खां वॾी पार्टी बणजण जो इम्कान वधी वियो आहे। क़ौमी असेंबली में सुन्नी इतिहाद काउंसिल जे मेंबरनि जो अंग 84 आहे, जॾहिं त पीटीआई जा हिमायत याफ़्ता 8 आज़ाद उम्मीदवार बि क़ौमी असेंबली में मौजूदु आहिनि, जंहिं बाद पीटीआई जे हामी मेंबरनि जो मजमूई अंग 92 थिए थो। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी रोशनीअ में औरतुनि जूं 20 जॾहिं त 4 अक़लियती सीटूं पीटीआई खे मिलंदियूं, जंहिं बाद क़ौमी असेंबली में पीटीआई मेंबरनि जो कुल अंग 116 थी वेंदो। मुस्लिम लीग नून मजमूई तौर ते 108 सीटुनि सां ॿिए, जॾहिं त पीपल्स पार्टी 68 सीटुनि सां क़ौमी असेंबलीअ में 3 वॾी पार्टी तौरु मौजूदु आहे। एमकेएम पाकिस्तान 21, जेयूआईएफ 8, काफ लीग 5, इस्तेहकाम पार्टी 4, जॾहिं त मुस्लिम लीग ज़िया, बलोचिस्तान नेशनल पार्टी, पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी ऐं एमडब्ल्यू जो हिकु मेंबर क़ौमी असेंबली में मौजूदु आहे। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जो सिधी रीत मर्कज़ सां गॾु सूबनि ते बि असरु पवंदो, जिते पीटीआई खे पंजाब असेंबली में औरतुनि जूं 24, जॾहिं त अक़लियतुनि जूं 3 सीटूं मिलंदियूं। सिंध असेंबली में बि औरतुनि जूं 2 ऐं अक़लियतुनि जी 1, जॾहिं त केपी असेंबली में औरतुनि जूं 21 ऐं 4 अक़लियती सीटूं मिलंदियूं। ॿिए तरफ़ सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले हुकूमती इतिहाद खे क़ौमी असेंबलीअ में 2 भाङे 3 जी अक्सरियत खां महरूम करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी रोशनीअ में हुकूमती इतिहादी जमायतुनि जे मेंबरनि जो अंग 208, जॾहिं त मुख़ालिफ़ धुर जे मेंबरनि जो तादाद 128 आहे।